नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सही आहे त इबादत जे लाइ कहिड़ा बेहतरीन ऐं मक़बूल ॾींहं आहिनि जंहिंमें असां इबादत कयूं त उहा इबादत अल्लाह पाक असांजी पसंद फरमाए ऐं उहा इबादत असांजी अल्लाह पाक क़बूल फरमाए। सभु मालूमात तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। उन खां अॻु में अव्हां सां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, इबादत असां तव्हां सभु मुस्लमान कंदा आहियूं, लेकिन इबादत जा उहे मख़सूस ॾींहं कहिड़ा आहिनि जिन में जेको बानो अल्लाह जी इबादत कंदो आहे त अल्लाह पाक उन जी इबादत खे पसंदि फरमाईंदो आहे ऐं उहा इबादत अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि मक़बूल हूंदी आहे। यकीनन त उन्हनि ॾींहंनि जे मुतालिक़ अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला खे पंहिंजी इबादत जे लाइ सभ खां पसंदीदा ॾींहं ज़ुल-हज शरीफ जे शुरू वारा 10 ॾींहं आहिनि। इन्हनि मां हर ॾींहं जो रोज़ो पूरे साल जे रोज़नि जे बराबरि आहे ऐं हर राति जी क़ियाम लैलतुल क़द्र जी क़ियाम जे बराबरि आहे। त हिननि 10 ॾींहंनि में अल्लाह पाक पंहिंजी इबादत खे पसंदि फरमाए थो। यकीनन ही ॾींहं वॾी अहमियत जा हामिल आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत ऐं अल्लाह पाक जे तमामु अहकामात जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।